अस्सलाम वालेकुम। हाउ टू मेक नोट्स। अक्सर स्टूडेंट जेके तयारी कंदा आहिनि उन्हनि जे लाइ वॾो प्रॉब्लम हूंदो आहे त नोट्स कीअं ठाहिजनि, या उनखे सिस्टमेटिक वे में नोट्स ठाहिण न ईंदा आहिनि, या उनजो वॾो प्रॉब्लम हूंदो आहे सर जेको पढ़ूं था 10-15 ॾींहंनि खां पोइ विसरी थो वञे, उनखे मेमोराइज़ कीअं कयूं ऐं उनखे जेको आहे सो यादि कीअं रखूं जीअं एग्ज़ाम वारे ॾींहं में कमु अचे। सो उन जे लाइ ॿ तरीक़ा हूंदा आहिनि। यानी हिकिड़ो त तव्हां ठाहींदव वन लाइनर नोट्स, ठीकु आहे। इहे कीअं ठाहिबा आहिनि उहो तव्हांखे सम्झायां थो। ॿियो वरी हूंदो आहे स्टिकी नोट्स, जेके मुंहिंजी ट्रिक या मुंहिंजो तरीक़ो रहियो आहे पढ़ाई दौरान तयारी करण जो, तव्हां सां मां शेयर कयां थो पियो। हे मुंहिंजा कुझु जॾहिं मां ADASF जे लाइ तयारी कयां पियो त कुझु हे नोट्स ठहियल हुया स्टिकी नोट्स जी सूरत में। इहे कहिड़े इंफॉर्मेशन हिननि ते लिखबी आहे ऐं वन लाइनर ते कहिड़ी लिखबी आहे उहो तव्हां सां मां शेयर कयां थो, ठीकु आहे। हाणे मार्केट मां तव्हां अहिड़ा स्टिकी नोट्स वठी वठंदो, हे पेड मिलंदी आहे मुंहिंजे ख्याल में 50-60 या 100 रुपए में ताईं वधि में वधि। हे जेको आहे सो मुख़्तलिफ़ कलरनि में बि हूंदा आहिनि, येलो कलर में अञा बहितर हूंदो आहे, माण्हू वठी वठे। सो इन्हनि जो जेको मथियों हूंदो आहे, यानी कि जीअं मिसाल हाणे मां हे ठाहियो आहे ऐं इन जी जेका मथी इहे हूंदी आहे इहा तव्हांजी कंहिं बि भित वग़ैरह ते चिपकी वेंदी। सो तव्हां छा कंदो, जेकी बि इंफॉर्मेशन जेका तव्हांखे मेमोराइज़ करणी आहे, हाणे पहिरियों त अचूं था थोरो तरीक़े सां ऐं प्रॉपर तरीक़े सां असां हलूं था पिया, शयुनि खे स्ट्रीम लाइन कयूं था। जॾहिं को बि टॉपिक तव्हां पढ़ंदा आहियो हमेशह तव्हांखे मां चवंदो आहियां MCQs न पढ़ो, बल्कि उन में तव्हां जेको आहे सो पूरो टॉपिक कवर करे अचो। पोइ उन मां एग्ज़ामिनर कहिड़े बि क़िस्म जा MCQs ठाहींदो, तव्हां आसानी सां उनखे क्रैक करे वेंदो। मिसाल वठूं था, उन ॾींहुं जेकॾहिं तव्हां मुंहिंजो लेक्चर ॾिठो आहे, अकेडमी जा स्टूडेंट आहियो, हिकिड़ो कोई बि वीडियो लेक्चर तव्हां ॾिसो था पिया, त पोइ उन में कुझु बि जेके तव्हांखे इंफॉर्मेशन मिली आहे उन पूरे लेक्चर खे तव्हां 1 खां 1.5 पेज ताईं वन लाइनर फॉर्म में लिखंदो, ठीकु आहे। यानी कि सिर्फ़ु उन में ईअं न हूंदो आहे त पूरी एक्सप्लेनेशन ॾियो, उन जो मतिलबु इहो हूंदो आहे तव्हांजो टॉपिक सम्झियल आहे, जस्ट जेको आहे सो तव्हां उनखे 1 लाइन में हिकिड़ो पॉइंट लिखी छॾियो, ॿी लाइन में 8-10-15 पॉइंट लिखी छॾंदो। जॾहिं तव्हां एग्ज़ाम में वेंदो त तव्हांखे बजाए इन जे तव्हां 30 मिंटनि जो लेक्चर ॾिठो, जेकॾहिं तव्हां फेसबुक ते ॾिठो हूंदो त तव्हांखे जेको नोबल प्राइज़ वारो लेक्चर हुयो उहो तव्हांखे 10 मिंटनि जो मिलियो हूंदो, छो जो 10 मिंटनि जा 3 जेको आहे लेक्चर हुया। जेकॾहिं अकेडमी जा स्टूडेंट आहियो त तव्हांखे कंप्लीट लेक्चर यानी कि 10 मिंटनि जा 3 लेक्चर यानी कि अधु कलाक जो पूरो लेक्चर मिली वियो हूंदो। सो हाणे बजाए इन जे जो तव्हां अधु कलाक जो पूरो लेक्चर ॾिसो, तव्हां छा कंदो, सिर्फ़ु जेको वन लाइनर फॉर्म में तव्हांजो 1 खां 1.5 पेज ते उहा कंप्लीट इंफॉर्मेशन लिखियल हूंदी, उनखे जस्ट रिकॉल कंदो, हिकु दफ़ो नज़र मां कढी वेंदो त जीअं तव्हांजो टाइम बची सघे, ठीकु आहे। मिसाल तव्हां 30-40-50 टॉपिक्स आहिनि, तव्हांजो जंहिं ॾींहुं पेपर हूंदो उन ॾींहुं तव्हां उनखे या उनखां हिकु ॾींहुं पहिरियों कम से कम इन टॉपिक ते बि ॻाल्हाईंदा त पाण त हिकु ॾींहुं खां पहिरियों जेको आहे पढ़ाई बंदि करे छॾिबी आहे। सो हिकु ॾींहुं पहिरियों तव्हां उनखे छा कंदो, रिकॉल कंदो, या जेको आहे सो रिवीजन करे वठंदो। पोइ रिवीजन में छा हूंदी, तव्हांजो अधु कलाक वारो लेक्चर तव्हांजो जस्ट 3 खां 4 मिंटनि में तयारु थी वेंदो। हिकिड़ो एग्ज़ाम्पल तौरु मां तव्हांखे पिक्चर में, यानी कि जीअं कॾहिं मिसाल तव्हां नोबल प्राइज़ वरितो आहे, नोबल प्राइज़ जो ई मां तव्हांजे बिहाफ ते वन लाइनर फॉर्म में हिकिड़ो जेको आहे सो नोट्स, शॉर्ट नोट्स ठाहे करे उहो तव्हां ॾे मां मोकिलियां थो, त हिन तरीक़े सां जेको आहे सो वीडियो लेक्चर खे कवर कबो आहे। अच्छा, हाणे अचो था जेको असल पॉइंट आहे जेको तव्हां सां शेयर करिणो आहे, उहो आहे स्टिकी नोट्स, ठीकु आहे। हाणे मिसाल था वठूं, हाणे जंहिंमहिल मां तयारी कयां पियो उन महिल हे IGs हुया। अच्छा, स्टिकी नोट्स ते उहे शयूं लिखिबियूं आहिनि जेके तव्हांखे मेमोराइज़ करणी हुजनि, यानी कि फैक्ट्स एंड फिगर्स, डेट्स थी वियूं, ऐं उनखां पोइ जेको आहे सो स्टेट्स थी वई, इहे सभु शयूं। जीअं हाणे ॾिसो, हे शयूं टोटल मेमोराइज़ करण वारियूं आहिनि, IG आई ॾींहं यादि थींदा आहिनि, चेंज थींदा रहंदा आहिनि। सो इन्हनि खे तव्हांखे रटो हणणो पवंदो आहे, मेमोराइज़ करिणो पवंदो आहे। हाणे इन जो तरीक़ो इहो हूंदो आहे, तव्हां हिन ते लिखो ऐं साम्हूं जेका तव्हांजी जेका स्टडी रूम हुजे या तव्हांजो कमरो हुजे, उन जी जेका दीवार हुजे उन ते जेको आहे सो तव्हां हणी छॾियो। हाणे हिन जा तव्हांजा 300-400-500 जेके आहिनि स्टिकी नोट्स तव्हांजे जेको आहे सो स्क्रीन ते या भित ते जेको आहे सो आराम सां अची वेंदा। उन सां छा थींदो आहे त बार बार जॾहिं तव्हां कमरे में ईंदा हो, उथंदा हो, वेंदा हो, तव्हांजे अखियुनि जे अॻियां जेको आहे सो शयूं फिरजियूं आहिनि। ऐं हिन टाइप जो तव्हां ॾिसी सघो था पिया त जेके इंपॉर्टेंट शयूं हुजनि उहे जेको आहे सो तव्हां जेको आहे सो थुल्ही अखर में लिखो, या जेको ब्लू मार्कर हूंदी आहे उन सां जेकी उन इंफॉर्मेशन हुजे न उहा नंढे हिन सां लिखो। जीअं ॾिसो, अक्सर पेपरनि में ईंदो आहे सूरह रहमान, इनखे उरूसुल क़ुरान यानी क़ुरान जी दुल्हन चयो वेंदो आहे। इस्लाम जो पहिरियों शहीद हारिस बिन अबी आला, फातिह ईरान हज़रत साद बिन अबी वकास खे चयो वेंदो आहे। हाणे हिकिड़े ई जेको आहे सो हिन ते तव्हांजा 3 खां 4 क्वेश्चन जेके इंपॉर्टेंट आहिनि, ख़ासि तौर ते जंहिंखे यादि करिणो हूंदो आहे, जेके शयूं मूंखे मेमोराइज़ न थींदियूं आहिनि उहे लिखी वरितियूं आहिनि। यानी कि जेके शयूं जेके फोकस जंहिं ते करिणो आहे उहे जेको आहे सो थुल्ही मार्कर सां, उनजी जेका डिटेल आहे उहा नंढड़ी मार्कर सां। इस्लाम खे पहले शहीद हेठो नालो लिखियल आहे, ठीकु आहे। हाणे ॾिसो, पाकिस्तान मुस्लिम लीग जो पहिरियों सदर केरु हुयो। हाणे जीअं IGs जो तव्हांखे मां ॿुधायां पियो त करंट अफेयर जेकॾहिं तव्हां तयारु कयो था, जीअं नोबल प्राइज़ मिसाल यादि कयो था, हर साल 2021 जा ॿिया हूंदा आहिनि, 2022 खां जेकॾहिं 10 डिसंबर खां पोइ तव्हां टेस्ट ॾींदो त जेको आहे सो नवां अची वेंदा, त उहे तव्हांखे यादि करणा पवंदा। सो हाणे ॾिसो, हिन ते मां लिखी वरिता आहिनि। सो इहो तरीक़ो हूंदो आहे तव्हां जेको आहे सो हाणे जीअं मिसाल था वठूं, हे डेज़ जेके इंपॉर्टेंट हुया,
हे खिलाफ़त मूवमेंट। हाणे दारुल देवबंद मौलाना मोहम्मद कासिम इन जो जेको आहे सो पहिरियों प्रिंसिपल हुयो, 14 अप्रैल 1866 ते ठहियो। हाणे जॾहिं तव्हांजे साम्हूं इहा इंफॉर्मेशन लॻल हूंदी, बार बार तव्हां कमरे में ईंदो उथंदो वेंदो, तव्हांखे शयूं मेमोराइज़ थी वेंदियूं। ठीकु आहे। सो जॾहिं तव्हांजी टेस्ट थी वञे या सम्झो तव्हांखे हिकिड़ी शइ बिल्कुलु ज़बरदस्त तरीक़े सां यादि थी वई आहे, त उनखे लाहे करे वरी उन जी जॻह ते ॿिया स्टिकी नोट्स हणी वठो। हे तव्हां चई सघो था त ईअं सम्झो तक़रीबन हिकिड़े सुठे बुक जी इंफॉर्मेशन आहे जेका तव्हांजी 100, 200, 300 स्टिकी नोट्स ते आराम सां अची सघे थी पई। ठीकु आहे। हाणे जीअं इंपॉर्टेंट जेके टर्म्स हूंदियूं आहिनि इंग्लिश जूं या वर्ड्स हूंदा आहिनि, उन्हनि जो मतिलबु छा आहे या उन्हनि जो अदर वर्ड्स छा हूंदो आहे, हिन तरीक़े सां यादि करे सघो था। नोबेल प्राइज़ तव्हांजा हिकिड़े ई हिन ते स्टिकी नोट्स ते अची वेंदा। छहनि जेको आहे फील्ड्स में हूंदो आहे न, साम्हूं तव्हां लिखी छॾियो मेडिसन, पीस, केमिस्ट्री, फिज़िक्स, साम्हूं हुननि जा नाला लिखी छॾियो। जेकॾहिं सम्झो था कंहिंमें वधीक आहिनि, जीअं केमिस्ट्री या फिज़िक्स या नॉर्मली 3 ॼणनि खे मिलंदा आहिनि, त उहो वरी अलॻि पेज ते लिखी छॾियो। सो इहो तरीक़ो हूंदो आहे इन्हनि खे यादि करण जो। ठीकु आहे। ऐं तव्हांखे इन तरीक़े सां आसानी सां यादि बि थी वेंदो, ऐं उनखां पोइ जेको आहे सो शयूं तव्हांखे मेमोराइज़ बि थी वेंदियूं। ऐं जॾहिं तव्हां पेपर में वेंदो, हाणे हे मां जेको आहे सो अहिड़े बैग में खणी करे जॾहिं एग्ज़ाम जे लाइ वेंदा आहियूं त उन में मां खणी वेंदो आहियां, ऐं आख़िरी ॾींहं ते हिननि खे रिकॉल करे वठंदो आहियां। हे सिर्फ़ु उहे शयूं आहिनि जेके यादि रखण जे लाइ ॾुखियाई थींदी आहे। हिनखे सिर्फ़ु टोकिन क्वेश्चन जेके तव्हां चओ, या वरी उहे जंहिंमें डेट्स वग़ैरह हुजनि, जंहिंमें नाला हुजनि, उहे शयूं जेके यादि करण में थोरी ॾुखियाई कंदियूं आहिनि। सो जॾहिं तव्हां हणी छॾंदो, हाणे जेके ॾिसो उन महिल जेके बि असांजा आर्म्ड फोर्सिस आहिनि, उनजा जेके चीफ आहिनि, उन्हनि जा नाला अक्सर पेपरनि में या करंट अफेयर में जनरल नॉलेज में पुछिया वेंदा आहिनि। सो तव्हां उहो लिखी सघो था पिया। सो ईअं जेकी बि इंफॉर्मेशन हुजे। अच्छा, ॿियो हिकिड़ो तरीक़ो जेको तव्हां सां मां शेयर कयां, जेको मुंहिंजो तरीक़ेकार हुयो, त मां भिति ते पोर्शन ठाहे छॾंदो आहियां। मिसाल हेॾो पाकिस्तान स्टडी, हाणे पाकिस्तान स्टडी सां रिलेटेड जेकियूं बि शयूं हूंदियूं आहिनि, जेका बि इंपॉर्टेंट इंफॉर्मेशन हूंदी आहे, तव्हां स्टिकी नोट्स ते ठाहे हिन पासे लिखी छॾियो। हिते मिसाल तव्हां जीके जो पोर्शन ठाहे छॾियो, हिते तव्हां पाकिस्तान स्टडी मिसाल इस्लामियात जो पोर्शन ठाहे छॾियो, हिन पासे ॾे तव्हां जेको इंग्लिश जो पोर्शन ठाहे छॾियो। मैथ में इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे, मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त मैथ में तव्हांखे कोई बि जेको आहे सो नोट्स ठाहिण जी ज़रूरत न पवंदी आहे। मैथ जेको आहे उहो लॉजिकल या जेको आहे सो रीज़निंग वारो, या ईअं सम्झो त जेको आहे सो ऑन दी स्पॉट सॉल्व करण वारा जेके आहिनि क्वेश्चन्स हूंदा आहिनि, सवाइ जॉमेट्री जे ॿी काई अहिड़ी ख़ासि शइ न हूंदी आहे जेका तव्हांखे मेमोराइज़ करणी पए। सो मैथ जो जेको आहे तव्हां ॾिसंदो त कोई बि तव्हांखे नोट्स वग़ैरह नज़र न ईंदा। बाक़ी जेके बि सब्जेक्ट हुजनि उनजा अलॻि अलॻि भितियुनि ते तव्हां पोर्शन ठाहे छॾियो, ऐं रेलेवेंट जेको पोर्शन हुजे उन में तव्हां जेके आहे सो स्टिकी नोट्स हणंदा वञो। सो आईंदा इहो करिणो आहे, वीडियो लेक्चर ॾिसणो आहे, उनखे 1 लाइनर फॉर्म में 1 खां 1.5 पेज में जेको आहे सो उनजी इंफॉर्मेशन लिखणी आहे 1 लाइनर। ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां सेल्फ स्टडी कयो, या जेकॾहिं उन ई लेक्चर में जेकॾहिं इंपॉर्टेंट शयूं आहिनि जेके तव्हांखे मेमोराइज़ करणियूं आहिनि, डेट्स वग़ैरह, उहे हिन स्टिकी नोट्स जी सूरत में तव्हां लिखी छॾियो, तव्हांखे आसानी सां यादि थी वेंदी। थैंक यू सो मच। हिननि जी मां कोशिशि कयां थो, इंपॉर्टेंट इंफॉर्मेशन आहे, हिन जी हर हिक जी कंहिं एडमिन खे विहारियां थो, अलॻि सां लेक्चर जेको आहे सो हिन जी पिक्चर कढी करे, ऐं मां तव्हां सां ग्रुप बि शेयर कयां थो, छो जो हे सभु जेके आहिनि उहे आहिनि जेके अक्सर पेपरनि में रिपीट थींदा रहिया आहिनि। 200-400 तव्हांजा क्वेश्चन हितां कवर थी वेंदा।